नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो है त जंहिंखे अखियूं बंदि करे इलेक्शन खटणी हुई उहा हुकूमत परेशान आहे। इन्हनि खे शिकस्त मिली रही है। इन्हनि जी हुकूमत हाणे वञी रही है। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त असां हिकु वोट बि वधीक कयूं त उहो बोनस हूंदो। कठपुतली हुकूमत खे सॼे मुल्क में एक्सपोज कयो वियो आहे। असां ॾेखारे छॾियो त इन्हनि जा पंहिंजा मेंबर हुकूमत खां ॾिनल आहिनि। असां मिली इन्हनि खे हितां कढंदासीं। बिलाल भुट्टो चयो त असांजी उम्मीदवारनि खे नाइल कराइण जी कोशिश कई वई। पीडीएम अवाम सां गॾु आहे। असां हुकूमत सां गॾु न आहियूं। इन्हनि जा पंहिंजा मेंबर इन्हनि जे मथां एतिरा नाराज़ आहिनि जेतिरी अवाम इन्हनि खां नाराज़ आहे। जंहिंखे अखियूं बंदि करे इलेक्शन खटणी हुई उहा हुकूमत परेशान आहे। इन्हनि खे शिकस्त मिली रही है। इन्हनि जी हुकूमत भी हाणे वञी रही है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।